10वीं क्लास जी एक्सरसाइज 4.6 डिपेंड करे थी हिननि फार्मूलास ते। ही फार्मूला कीअं आहिनि? पहिरियों फार्मूलो ए सी प्लस डी, ए खे मल्टीप्लाई सी सां कयूं, ए खे मल्टीप्लाई डी सां कयूं त बराबरि थींदो ए सी, ए खे डी सां कयूं त ए डी। ऐं ही फार्मूलो टू क्वेश्चन, ही फार्मूलो जॾहिं हितां बि एक्स हुजे हेॾां बि एक्स हुजे ऐं हिते नंबर हुजनि के बि त पोइ एक्स जो स्क्वायर थींदो आहे ऐं हिननि ॿिन्हिनि जो टोटल थींदो आहे ऐं उहो एक्स सां मल्टीप्लाई थींदो ऐं लास्ट जेको टर्म असांखे टियों मिलंदो उहो ए ऐं बी जी प्रोडक्ट थींदी, ॿिन्हिनि जो जेके वैल्यू हुजनि उन्हनि जी प्रोडक्ट थींदी। फार्मूलो टियों ए प्लस बी होल स्क्वायर बराबरि आहे ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर। फार्मूलो चौथों ए माइनस बी होल स्क्वायर इक्वल टू ए स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर, यानी ए जो स्क्वायर ॿिन्ही जी ज़रब जी ॿीणे प्लस बी जो स्क्वायर। हिन खे फार्मूला खे चइबो आहे डिफरेंस ऑफ टू स्क्वायर, यानी हिकिड़ी ब्रैकेट में नेगेटिव साइन हुजे, ॿी ब्रैकेट में पॉजिटिव साइन हुजे, बाक़ी ॿिया वैल्यू सेम हुजनि त उते थींदो आहे पहिरें जो ए जो स्क्वायर वरी माइनस जी साइन ईंदी आहे ऐं बी जो स्क्वायर। एक्सरसाइज 4.6 जे हाणे सम सॉल्व कंदासीं। ही सम जेके आहिनि हिन फार्मूले ते सॉल्व थींदो, हिते ए माइनस बी आहे, हिते ए प्लस बी आहे, डिफरेंस ऑफ टू स्क्वायर। सॉल्यूशन डिफरेंस ऑफ टू फार्मूला ते हिन खे सॉल्व कबो, हे थींदो ए बी सी स्क्वायर माइनस डी स्क्वायर जो स्क्वायर, यानी हिन सॼे स्क्वायर पहिरें जो माइनस साइन ॿिए जो स्क्वायर, ब्रैकेट ही साॻी ब्रैकेट लिखंदासीं ए स्क्वायर बी स्क्वायर सी स्क्वायर प्लस डी फोर्थ। हितां असांखे आंसर मिलंदो ए स्क्वायर बी स्क्वायर सी स्क्वायर माइनस डी स्क्वायर जो स्क्वायर कयूं त फोर्थ थी वेंदो। हीअ सेम ब्रैकेट ए स्क्वायर बी स्क्वायर सी स्क्वायर प्लस डी फोर्थ। ही ॿई ब्रैकेटियूं हिकु जहिड़ियूं आहिनि, सिर्फ़ु फ़र्क़ु माइनस जो आहे, इन करे हिन ई फार्मूले ते सॉल्व थींदो डिफरेंस ऑफ टू स्क्वायर वारे फार्मूले ते। हिन जो पहिरें जो स्क्वायर माइनस पोइ ॿिए जो स्क्वायर कंदासीं, ए स्क्वायर बी स्क्वायर सी स्क्वायर होल स्क्वायर माइनस डी फोर्थ स्क्वायर। असांखे आंसर मिली वेंदो ए फोर्थ बी फोर्थ, हिननि सभिनी जो स्क्वायर कयूं सी फोर्थ माइनस डी पावर 8, ये थी आंसर। क्वेश्चन नंबर 2 ए एक्स प्लस वाई प्लस जेड एक्स प्लस वाई माइनस जेड, ही ऐं ही एक्स प्लस वाई ॿिन्ही ब्रैकेट में सेम आहिनि, हिते प्लस जेड आहे हेॾा माइनस जेड आहे, त डिफरेंस ऑफ टू स्क्वायर हिननि जे विच में थींदो। हिकिड़ो ही थी वेंदी ब्रैकेट एक्स प्लस वाई हेॾा ॿिन्ही में आहे सेम प्लस ते ऐं प्लस आहे हेॾा माइनस आहे, माना जेड डिफरेंस में जेड अची वेंदो। त सॉल्यूशन सेम फार्मूला एक्स हिन फार्मूले ते एक्स प्लस वाई होल स्क्वायर माइनस जेड स्क्वायर। हिन खे अगरि सॉल्व कंदासीं त थींदो एक्स स्क्वायर प्लस 2x वाई प्लस वाई स्क्वायर, यानी ए प्लस बी होल स्क्वायर फार्मूला ते हिन फार्मूला ते ए प्लस बी होल स्क्वायर इज इक्वल टू ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर, यानी पहिरें स्क्वायर ॿिन्ही ज़रब जी ॿीण प्लस वाई स्क्वायर, ही थी वियो सॉल्व माइनस जेड जो स्क्वायर ही थी वियो। नंबर 3 किताब में हीअं लिखियलु आहे 3 माइनस जी ब्रैकेट आहिनि ऐं चौथी प्लस जी ब्रैकेट आहे, पर हालांकि ही दर्जो ग़लति आहे, हिते बि प्लस ईंदो हिते बि प्लस ईंदो, पर किताब में हिन में माइनस लिखियलु आहे। अगरि माइनस हूंदो त हिननि फार्मूला ते डिफरेंस ऑफ टू स्क्वायर वारे ते सॉल्व न थी सघंदो, तंहिंजे करे हिन ॿियनि में प्लस हिकिड़े में सिर्फ़ु माइनस हुजणु खपे। असां दर्जो सेट कयो आहे, हाणे सॉल्व कयूं था। 2 यानी पहिरें जो स्क्वायर पहिरीं ब्रैकेट जो 2 स्क्वायर माइनस एक्स क्यूब स्क्वायर, छाकाणि त ही ॿई ब्रैकेट सेम आहिनि, सिर्फ़ु साइन जी चेंजिंग आहे। ॿियो बाक़ी लिखूं सेम 4 प्लस एक्स पावर 6 16 प्लस एक्स पावर 12, हिन जो असांखे आंसर मिलंदो 4 माइनस एक्स पावर 6 डिफरेंस ऑफ टू स्क्वायर ते ऐं ही सेम 4 प्लस एक्स पावर 6
16 प्लस एक्स पावर 12। हाणे ही ॿई हिकु जहिड़ी ब्रैकेट आहिनि, फ़र्क़ु सिर्फ़ु छा जो आहे, हिते माइनस आहे हिते प्लस आहे, त साॻी डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर ते फार्मूला ते सॉल्व थींदो। 4 स्क्वायर माइनस एक्स पावर 6 स्क्वायर, ही ब्रैकेट सेम 16 प्लस एक्स पावर 12। अगरि असीं हिते ब्रैकेट विची ॾिंगी यानी करली ब्रैकेट न लिखंदासीं त हीअ थींदो, हीअ हिन सां सिर्फ़ु मल्टीप्लाई आहे, पर हक़ीक़त में हीउ सॼो दर्जो हिन सां मल्टीप्लाई आहे, तंहिंजे करे हिन ॿिन्ही खे क्लोज़ कयूं था। हाणे बहितर आहे त माना हीउ सॼो हिन सां मल्टीप्लाई आहे, ब्रैकेट लिखणु ज़रूरी आहे। वधीक हिन खे सॉल्व कयूं, हीउ थी वेंदो, जॻह हिते घटि आहे तंहिंजे करे हितां हिते बि लिखूं था हिकिड़ी स्टेप, हीउ थींदो 16 माइनस एक्स पावर 12, हेॾां थी वेंदो 16 प्लस एक्स पावर 12। हाणे ही ॿई हिकु जहिड़ा आहिनि, पर हिन में डिफरेंस कहिड़ो आहे, हिते माइनस आहे हिते प्लस आहे, तंहिंजे करे ही डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर फार्मूले ते सॉल्व थींदो। ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर ते 16 स्क्वायर माइनस एक्स 12 होल स्क्वायर, त आंसर असांखे मिलंदो 256। 16 जो स्क्वायर 256 आहे, माइनस ही थींदो एक्स पावर 24। नंबर 4 में हिते बि ए प्लस बी आहे, हेॾां बि ए प्लस बी आहे। पहिरियों इहो पार्ट थी वियो, हिते माइनस सी प्लस डी आहे, हेॾां सी माइनस डी आहे, हिते माइनस जो आहे, हिते माइनस आहे, हेॾां सम्झो प्लस आहे। अचो त हिन खे सॉल्व कयूं, त हीअ थींदो ए प्लस बी होल स्क्वायर माइनस हितां कॉमन कढूं त थींदो सी माइनस डी होल स्क्वायर। हेॾां सी माइनस डी माइनस जो आहे, हेॾां सी माइनस डी प्लस जो आहे, त हेॾां सम्झो डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर थींदो। हिन खे स्क्वायर कयूं त हीअ थींदो ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर माइनस ही ब्रैकेट, छो त माइनस आहे ब्रैकेट कंटिन्यू कंदासीं, हीअ थींदो ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर फार्मूले ते सी स्क्वायर माइनस 2cd प्लस डी स्क्वायर। हिन खे माइनस मल्टीप्लाई कयूं हिन सां, थींदो ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर माइनस सी स्क्वायर, माइनस इंटू माइनस प्लस 2cd माइनस इंटू प्लस माइनस डी स्क्वायर। हाणे हिन खे तरतीब सां लिखूं, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर माइनस सी स्क्वायर माइनस डी स्क्वायर, पहिरियां स्क्वायर वारा, हाणे प्लस 2ab प्लस 2cd। क्वेश्चन नंबर 5 सॉल्यूशन। हिते माइनस आहे, हेॾां प्लस आहे, ॿई ब्रैकेटियूं हिकु जहिड़ियूं आहिनि, माना डिफरेंस ऑफ 2 स्क्वायर फार्मूला तहत अंडर रूट एक्स स्क्वायर माइनस अंडर रूट ऑफ वाई स्क्वायर ब्रैकेट ओवर ॿियूं सेम लिखंदासीं। हीअ हिननि जी मल्टीप्लाई कईसीं, हीअ सेम लिखंदासीं एक्स प्लस वाई ऐं एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर। हीअ थी वेंदो स्क्वायर ऐं स्क्वायर रूट हिक ॿिए में कैंसिल, यानी इन जो स्क्वायर कंदासीं त असांखे एक्स मिलंदो ऐं हिन जो स्क्वायर कंदासीं त असांखे वाई मिलंदो। हेॾां ही सेम एक्स प्लस वाई एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर। हिननि ॿिन्ही खे हाणे सॉल्व कयूं, एक्स माइनस वाई ऐं एक्स प्लस वाई, ॿई हिकु जहिड़ा आहिनि, पर निशानी जो सिर्फ़ु फ़र्क़ु आहे, हेॾां माइनस आहे हेॾां प्लस आहे, थींदो एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर, हेॾां थींदो एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर। हिन जो आंसर थी वेंदो, हेॾां लिखूंसि था एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर, हिन जो आंसर ही सेम एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर। हिते माइनस आहे या प्लस आहे हिकु जहिड़ा आहिनि, साॻे तरीक़े सां ॿिन्ही जो स्क्वायर कंदासीं, एक्स स्क्वायर स्क्वायर माइनस वाई स्क्वायर स्क्वायर, त आंसर मिलंदो असांखे एक्स फोर्थ माइनस वाई फोर्थ।